मुंहिंजो सभु अपोज़िशन IMF वटि जेका रिपोर्ट जमा थी आहे, IMF जी रिपोर्ट में जेका करप्शन थी आहे ऐं उन चवनि था त पंहिंजो जांच जो मुतालबो कयो, ऐं अपोज़िशन जो इहो बि चवणु आहे त IMF वाज़े चयो आहे त इदारनि में करप्शन आहे ऐं उनजी जांच ज़रूरु थियणु घुरिजे। भला IMF ते चयो आहे, सही ॻाल्हि जी आहे, हा, वाज़े चयो आहे। इन खां सवाइ मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, छा नज़र कोन पइजे हर काशी नज़र करप्शन खां लिकल आहे छा हिन मुल्क में? इन खां वधीक छा हूंदो त तव्हां 50 करोड़ खां वधीक आहे त नेब वठी सघे थी, जे 50 करोड़ खां घटि आहे त नेब तव्हांखे नथी वठी सघे। इन खां वधीक छा हूंदो करप्शन जो ॿियो अहिड़ो सबूत? माना जेको 49 करोड़ 99 लख करप्शन करे उनखे पोइ उनखे हथु न लाहिणो, बाबा तव्हांजे ज़मीर में नथो अचे। इहो कानून वेही ठाहिया आहिनि हिननि पाण हुकुमराननि, पोइ उनजे करे जो उन्हनि खे पैसा खाइणा आहिनि, उन्हनि खे पैसा खाइणा आहिनि, पैसा खाइण वारा माण्हू पैदा करणा आहिनि। हीउ जेको असांजो सॼो निज़ाम आहे न, सो ठगी ऐं इन ते मुश्तमिल आहे, ऐं उहो निज़ाम हलंदो न आहे, उनखे निज़ाम खे पेर न हूंदा आहिनि। त इहो निज़ाम जेको असां चऊं पिया पाकिस्तान मां पहिरीं चईसि त पाकिस्तान आहे या न, इहो निज़ाम जेको हले पियो, जेको हिन महिल ताईं असां पाकिस्तान में हलाईंदा आहियूं, ॾाढो सो गाबो, उन निज़ाम में हीअ सभु शयूं जेके आहिनि से अवसंत थींदियूं। करप्शन बि थिए पई, सभु कुझु थिए थो। ऐं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, बैन अल-अक़वामी दुनिया जो वॾो इदारो इंटरनेशनल मॉनेटरी फंड, उहो चए थो जेको इलीट क्लास आहे उहो करप्ट आहे। ॿियो छा चए? यानी ईअं खणी बूंडो कोन कंहिं मुंहं ते घरोड़बो आहे, ईअं बूंडो घरोड़ियो अथई इलीट क्लास ते, परवाही कान्हे का। पहिरीं त 2-3 महीना हिननि इन रिपोर्ट खे पब्लिश न कयो, पब्लिक न कयो। पोइ हुननि चयो बाबा चवंदा पब्लिक कयो, उन्हनि वरी चयो भला असां पब्लिक कयूं था, अवाम असांजो कहिड़ो अमठु पटींदो। सुजाग उन्हनि अवाम खे त अणपढ़ियल करे छॾियो आहे, तइलीम फुरे छॾी आहे, अवाम खे पेर ई कोन्हनि खे। जी हा, जंहिं ते अवाम बि ॻाल्हाए या जंहिं ते अवाम बि एतिजाज करे। सो तंहिंजे करे ॻाल्हि आहे त इन खां वधीक अॼु ताईं इहो सभिनी खां वधीक वॾे में वॾो बूंडो आहे असांजे निज़ाम ते, जेको असांखे नज़र कोन थो अचे।